नाज़िन सॼी सिंध या मटियारी में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। सैयद महबूब शाह हुसैनी जी हवेली ता झूले वारो मातमी जुलूस बरामद कियो वियो। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे अब्दुल गफूर मल्ला। मटियारी ज़िले में भी नवाज़ रसूल इमाम हुसैन अलैहिस्सलाम के साथ लाजवाल कुर्बानी के सिलसिले में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। इहो आगे ॿुधायां मटियारी ज़िले के नंढा वॾा शहर हाला सैदाबाद भिटचा खंडू या मुख़्तलिफ़ ॻोठनि में आज़ादारी कई पई वञे। इहो आगे ॿुधायां अॼु जेको मातमी जुलूस मटियारी जे महबूब शाह हुसैनी हवेली तां निकितो है, जो मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो। मटियारी मेन बस स्टॉप ते पहुतो। मेन बस स्टॉप ते पाकिस्तान के मशहूर नूहे खान ऐं मटियारी ज़िले पूरे सिंध जो अंजुमन नूहे खानी कई है। हिन वक्त असां मौजूद आहिनि मटियारी आज़ादार। हुन खां पुछूं था त आज़ादारी केतिरे वक्त खां कंदा अचनि। केतिरा ई वरह गुज़री विया आहिनि जो कि राति बाबुल हवाए शहज़ादे अली असगर अलैहिस्सलाम जो झूलो बरामद थींदो आहे साईं शुजा हुसैनी मरहूम जे घरां। तक़रीबन 15-20 सालनि खां मथे त काफ़िले के थी विया आहिनि। हीअ मालिकनि जो ज़िक्र त सदाई खां ऐं सदाई ताईं रहंदो। हीअ अजरे रिसालत जे तौर ते सभु आज़ादार गॾु थिया आहिनि। हीअ मोहब्बत हुसैन जो सबूत आहे, छो त रसूलुल्लाह जो फरमान आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त अल्लाह उन सां मोहब्बत रखे थो जेको हुसैन सां मोहब्बत रखे थो। मौला तमामु आज़ादारनि जी हिफ़ाज़त फरमाए, ख़ासि तौर ते साईं जन मीर साईं जन इन सॼो सिस्टम रखियो आहे। मौला उनखे पंहिंजे समान में ये जुलूस 15 का 20 साल पहिरीं मुझे वालिद साहब शुजा मोहम्मद शाह हुसैनी जी बुनियाद रखियो, जंहिंजी हवेली ताईं ही झूलो बाग बरामद थियो है। इनमें मकामी अंजुमनूं ॿाहिरि जूं अंजुमनूं पाकिस्तान जो मशहूर नुआ खान साहब हसन साहब जेके में आज़ादारी कंदा आहिनि। एसपी साहब मां असीं मुतमैन आहियूं। फुल फ्लैश सिक्योरिटी असांखे टाउन कमेटी मटियारी जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। हेतिरियूं बारिशूं सभु कुछ असांजो काफ़िले जो रूट क्लियर है। किथे न गप है न का अहिड़ी का शइ है, पर मौसम जा हालात बदिलजी सघनि था। पर टाउन कमेटी असां सां वधि खां वधि तावन कयो है ऐं एसपी साहब असां सां तावन कयो है। मोहरम ते टाउन कमेटी जे पूरे अमले जो साथ हो ऐं अल्हम्दुलिल्लाह वॉलंटियर सुठो साथ ॾिनो। ऐं मूं अॻे ई अर्ज़ु कयो त अलाह साईं कंदो इंशा ताला हीअ बरसाति रहमत हूंदी ऐं इंशा ताला हीअ मानसून हीअ मोहरम पोठनि मोहरमनि खां डिफरेंट हूंदो। अल्हम्दुलिल्लाह जेके रूट्स हुआ जितां जितां काफ़िला आया पे उहे रूट असां क्लियर कंदा आयासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु पोज़ीशन इहा ई आहे, रूट सभु पे क्लियर आहिनि। वरी जंहिंजा काफ़िला आहिनि अगरि उहे असांखे ॿुधाइनि था नोटिंग कराइनि था, वरी असां जो अमलो हुते वञे थो ऐं पाण विज़िट करणो। मुंहिंजी टीम उहा विज़िट कई थी। वरी मूं हिकिड़ी वॉलंटियर जी टीम ठाही आहे, उहा अलॻि थी विज़िट करे त मथां किथे का हेठि मथां थी वञे हली अल्हम्दुलिल्लाह उहा सफ़ाई असांजी अल्हम्दुलिल्लाह प्रॉपर नमूने हले पई। जी नाज़िन तव्हां आज़ादार हुसैन जूं ॻाल्हियूं ॿुधियो। हुननि जो ई चवणो त हीउ जेको काफ़िलो 15 खां 20 सालनि खां सैयद महबूब शाह जी हवेलीअ खां निकिरंदो आहे, मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो। हिते मेन बस स्टॉप ते पहुचण जिते पाकिस्तान जे मशहूर नूहे खान हसन सादिक ऐं सिंध जे मशहूर अंजुमनूं ऐं मटियारी जो अंजुमूं नूहे खानी ऐं आज़ादार खे सीनाज़ही कंदा आहिनि। इहो अॻे ॿुधायां इंतिज़ामनि जे हवाले सां ऐं असां जॾहिं टाउन चेयरमैन से हसन मुर्तज़ा जामूर खां पुछो त हुननि जो इहो चवणो हो त असां वटि एतिरा वसाइल न हुआ, उनजे बावजूदि जेको मौला जो कमु आहे अलाह पाक असांजी मदद करे रहियो आहे। ऐं जेके मातमी जुलूस आहिनि उनजी स्टे लाइट ऐं सफ़ाई जे हवाले सां असांजा जेके सैनिटरी वर्कर आहिनि या टाउन जो अमलो आहे उहो जेको मातमी जुलूसनि जा जेके रूट आहिनि उन्हनि खे सफ़ाई ऐं क्लियर कंदा अचनि। कैमरामैन रजब मल्ला सां गॾु अब्दुल गफूर मल्ला, आवाज़ न्यूज़ मटियारी।